दोस्तों, आवां जो दोस्त मनोहर अली लांगा। अज असां ॻाल्हि ॿोल कंदासीं त तस्वर जी छा ताक़त आहे। जी मां मुराद आहे कुछ बि थियण खां अॻु में उनखे ॾिसण। काइनात जे अंदरि जेतिरा बि कामयाब इंसान आहिनि, जन बि ही वॾियूं वॾियूं ऐजादूं कयूं आहिनि, जेके बि इंसान वॾनि मंज़िलनि ते पहुता आहिनि, त उन्हनि इंसान पंहिंजी कामयाबी खे थियण खां अॻु में ॾिठो, पंहिंजे दिमाग़ जे अंदरि ॾिठो, पंहिंजे ख़्यालनि जे अंदरि ॾिठो, पंहिंजे तस्वरनि जे अंदरि ॾिठो। उन जे करे असांखे पंहिंजी ख़ुशहाली जे लाइ, पंहिंजी कामयाबी जे लाइ असांखे अहिड़ा ख़्याल ॾिसणु घुरिजनि जेके ख़्याल पॉज़िटिव हुजनि, जेके ख़्याल ख़ुशहाली जा हुजनि। ॾिसो, अवां वटि, असां वटि ख़ुदा ताला हर कंहिंखे हिकु जेतिरो ज़हन ॾिनो आहे ऐं सुठो ख़्याल ऐं सुठो सोचण ते का बि दिक़त, का परेशानी, को ख़र्च न आहे। तव्हांजी मर्ज़ी आहे, चाहे निगेटिव सोचो, तव्हांजी मर्ज़ी आहे चाहे पॉज़िटिव सोचो। इहो असांजी चूंड असांजे मथां आहे। उन जे करे असांखे हर वक़्तु पॉज़िटिव सोचणु घुरिजे, जंहिं सां रिज़ल्ट बि पॉज़िटिव ईंदी। जी हा, पाण ॻाल्हि ॿोल पे कईसीं त जॾहिं जेको कुझु असां चाहियूं था, जेका मंज़िल असां चाहियूं था, जेको असांजो मक़सदु आहे, उनखे जॾहिं असां थियण खां अॻु में सोचींदासीं त उहो मक़सदु, उहा मंज़िल असांखे ज़रूरु मिलंदी। ही हिकिड़ी टेक्निक आहे त तव्हां जेका मंज़िल चाहियो था, जेको तव्हांजो टारगेट आहे, जेका शइ तव्हां अचीव करणु चाहियो था, उनखे तव्हां थियण खां अॻु में पंहिंजे तस्वर में ॾिसो। उनखे हाणे उनखे तस्वर में ॾिसण जो जेको बहितरीनु जेको टाइम आहे, उहो आहे तव्हां माना जंहिं टाइम ते सुम्हणु वञो था, या उन टाइम ते ॾिसो, या सुबुह जो सवेर जॾहिं तव्हां उथो था त पहिरें पहर में कुझु मिंट ख़ामोश थी, रिलैक्स थी, तव्हां पंहिंजो अखियूं बंदि करे रिलैक्स थी, तव्हां उहा सॼी पिक्चर हलायो जेका ख़ुशहाली जी पिक्चर तव्हां पंहिंजे लाइ चाहियो था, या जेका तव्हां कामयाबी चाहियो था। या तव्हां ईअं बि करे सघो था, ॾींहं में 2 खां 3 दफ़ा तमामु रिलैक्स थी तव्हां उहो तस्वर ॾिसी सघो था। हीअ हिकिड़ी ज़बरदस्त टेक्निक आहे जेका दुनिया जा कामयाब इंसान, वॾा साइंसदान उन टेक्निक ते कमु कनि था ऐं हिकु आज़मायल टेक्निक आहे। वॾी महिरबानी, थैंक यू वेरी मच।